नाज़िम बेबास सदर आरिफ अलवी निगरान वज़ीर आज़म जे लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं मुख़ालिद जवान शहबाज शरीफ़ खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त जे मतन मूजिबि आइन जे आर्टिकल 58(1) तहत असेंबली टुटी चुकी आहे। ख़त में चइबो आहे त आर्टिकल 224(a) तहत निगरान वज़ीर आज़म ताईं इमरान ख़ान उहिदे ते बरक़रार रहंदो। ख़त मूजिबि निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी वज़ीर आज़म ऐं मुख़ालिद जवान जे सलाह मशवरे सां थींदी। अहम ख़बर नाज़िन सां शेयर कंदा हलूं। सदर आरिफ अलवी निगरान वज़ीर आज़म लाइ वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं मुख़ालिद जे अॻवान शहबाज शरीफ़ खे ख़त लिखी छॾियो आहे। ख़त जे मतन मूजिबि आइन जे आर्टिकल 58(1) तहत असेंबली टुटी चुकी आहे। ख़त में चइबो आहे त आर्टिकल 224(a) तहत निगरान वज़ीर आज़म ताईं इमरान ख़ान उहिदे ते बरक़रार रहंदो। ख़त मूजिबि निगरान वज़ीर आज़म जी मुक़ररी वज़ीर आज़म ऐं मुख़ालिद जे अॻवान जे सलाह मशवरे सां थींदी।